अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, सिंध सूदो मुल्क में हलंदड़ महीने तेज़ बरसातुनि सबबि ॿोॾि जो ख़तरो, इदारनि खे हाई अलर्ट जारी। शहबाज़ शरीफ़ बरसातुनि जे इम्कानी ॿोॾि जी सूरतहाल जी पाण निगरानी करण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म समूरनि लाॻापियल इदारनि खे हाई अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म चयो त कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ एला सतह कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। शहबाज़ शरीफ़ चयो त दरियाने वाहन जे भर पासे में रहंदड़ हारियुनि माण्हुनि खे रोज़ाने जी बुनियाद ते मीडिया ऐं ॿियनि ज़रिए अॻुवाट इतला ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सदारत हेठि बरसाति ऐं ॿोॾि बाबति इजलास थियो। ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त जुलाई जे पहिरीं हफ़्ते चइनी सूबनि में तेज़ बरसाति जो इम्कानु आहे। नाज़रीन, जुलाई जे ॿिए ऐं चोथें हफ़्ते कराची, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर, हैदराबाद में तेज़ बरसाति जो इम्कानु आहे। थरपारकर, बदीन, ठट्टो, उमरकोट में अगस्त जे टीं हफ़्ते बरसाति जो इम्कानु आहे। अगस्त जे पहिरीं 2 हफ़्तनि में सिंध बलोचिस्तान जे साहिली सरहदी इलाइक़नि में तेज़ बरसाति जो इम्कानु आहिनि। इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई त सॼे मुल्क में ॿेड़ियुनि, ख़ीमनि, पाणी जे निकाल लाइ पंप, दवाऊं ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि जो मुनासिबु ज़ख़ीरो रखियो वियो आहे। रेस्क्यू एजेंसियूं, PDMS, पाक फ़ौज जा दस्ता, NDMA मुसलसल मुतासिर इलाइक़नि लाइ हाई अलर्ट आहिनि। इजलास में चइनी सूबनि जे चीफ सेक्रेटरी प्लान ऑफ एक्शन ऐं इन हवाले सां कंहिं बि हंगामी सूरतहाल खे ब्रीफिंग ॾिनी। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो।